डॉक्टर साहब अचूं था हिन ॻाल्हि ते त तव्हां पाण चयो त सिंध जो वजूद पाकिस्तान सां लाॻापियल आहे ऐं जेकॾहिं हिननि हालतुनि में अॼु जी हालत में हाणे जेकॾहिं सिंध जो वजूद हिननि हालतुनि में पाकिस्तान सां लाॻापियल आहे त भला जेकॾहिं पाकिस्तान खे ॿाहिरि था कढूं त पोइ सिंध खे ॿियो कहिड़ो ख़तरो आहे, वधीक कंहिंखां ख़तरो आहे? कादर मंसी, मुख़्तियार अब्बासी या ही असीं जेके बि कैडर आहियूं, असीं सम्झूं था जंहिं सूरत हाल में उन सूरत हाल में इक़्तिदारी वॾेरो कोन थो सम्झे। मुंहिंजो ई ख़्यालु आहे, तव्हां उन सां इख़्तिलाफ़ बि करे सघो था, त हिन वक़्तु जेका बि वॾेराशाही आहे उनखे त मैनेट करे इक़्तिदार ॾिनो थो वञे। ज़रदारी आहे, जेकॾहिं ज़रदारी मां हीअ स्टेट हथु कढे, इस्टेब्लिशमेंट हथु कढे, MQM मां हथु कढे, ॿियनि मां हथु कढे त हीअ त फ़क़ो कंदा माण्हू, त हिननि खे जेको आहे छिके मारींदा, त पोइ माना त सियासत जो फ्यूचर कीअं था ॾिसो? डॉक्टर साहिबु 2023 में इलेक्शन थिए थी, तव्हां केतिरी तयारी कई आहे? मसलन 3 असां कॉम्प्रेस पॉपुलर पार्टियूं आहियूं, SUP, क़ौमी अवामी तहरीक, STP। उन खां पोइ उन्हनि जूं जेके अलाइंस पार्टियूं आहिनि, साईं जलाल महमूद शाह ऐं पीर साहिब पागारे जी मुलाक़ात खे कीअं था ॾिसो? ज़ैन शाह शायदि मिलियो, साईं जलाल महमूद शाह तबियत हा तबियत कहिड़े तव्हां तक जी चॉइस कई आहे? उन तक में जेका अवामी राब्ता जीअं वॾेरो करे ॾिसो, अॼु मुख़्तियार अब्बासी चैनल जे मार्फत मां सॼी सिंध खे ऐं सभिनी दोस्तनि खे पैगाम ॾियण थो घिरां त कासिमाबाद जे सीट तां मां हथु खणी चुको आहियां। मां उहा सीट अयाज़ पली जी हिमायत में हथु खयो आहे। अयाज़ पली जेके हुन में मुक़ाबिलो कराईंदासीं ऐं असां मुकमल तौर ते सपोर्ट कंदासीं। इहो त माना गुमान ख़तमु थी वञे। डियर व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। मां मुख़्तियार अब्बासी आहियां। टॉक शो में तव्हां सां अॼु गॾु आहियां। सियासी पार्टी सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो चेयरमैन जनाब डॉक्टर कादर मंसी साहिबु असां सां गॾु आहे। अॼु ॻाल्हि कंदासूं सिंध जे हिकिड़े मुख़्तलिफ़ रवियनि ते। हिकिड़ा रविया पैदा ही थिया आहिनि जंहिं रविये जो साम्हूं मंज़रु अचे पियो त हर उहो माण्हू सच ॻाल्हाए जेको मूंखे पसंदि हुजे। जेकॾहिं मूंखे पसंदि उहो सच नाहे त पोइ माना उहो सच नाहे। हिकिड़ो इहो रवियो आहे। ॿियो ही रवियो आहे त जेकॾहिं इहा ॻाल्हि मूंखे पसंदि नाहे त पोइ इहा ॻाल्हि फलाणे माण्हू छो कई, पोइ उन ते उन जो तनक़ीद जो निशानो बणिजी थो वञे। हाणे इन क़िस्म जा जेके रविया आहिनि इहे जमहूरी मुल्कनि में जमहूरी अंदाज़ में रविया न हूंदा आहिनि। हर माण्हू जी पंहिंजी मर्ज़ी आहे, उनखे जमहूरी हक़ु आहे त हू पंहिंजी ॻाल्हि कीअं करे थो ऐं कहिड़े अंदाज़ में करे थो। जेका ॻाल्हि ज़ाहिर आहे हू पाण उनखे बहितर सम्झंदो, हू उहो कंदो। डॉक्टर साहिबु छा थियो उन ॾींहुं वीडियो में? तव्हां छा चयो जंहिं ते जेको आहे सो तनक़ीद पॉज़िटिव वे में तनक़ीद थिए उनजी आज्ञा कबी, पर हीअ तनक़ीद जे नाले में किरदार कशी थिए पई ऐं पंहिंजो जहिड़ो कर उनखे माना महसूसु कराए पियो वञे त तव्हां को वॾो को जुर्म कयो। आख़िर इहो कहिड़ो तव्हां अहिड़ो जुर्म कयो जंहिं ते पंहिंजो सोशल मीडिया त पॉज़िटिव रुख में आहे, पर सोशल मीडिया जो इहो आहे त हर माण्हू जे पंहिंजे वस जा जेका ॻाल्हि आहे उहा करे थो ॾिए। पर अॼु पाण उन्हनि रवियत ते ॻाल्हायूं था त उहो अहिड़ी कहिड़ी तव्हां ॻाल्हि कई जेका जंहिं ते तव्हांखे तनक़ीद जो निशानो बनायो वियो? ॾिसो, बहसियत फ़र्द जे मां सम्झां थो त मां ख़ुदि इन जो क़ाइल आहियां त सियासी अॻवान पब्लिक प्रॉपर्टी हूंदा आहिनि, उनजे किरदार, उनजे नज़रे लाते लाइन अमल ते हर वक़्तु माण्हू जी निगाह हूंदी आहे, जांच थियणु खपे। बाक़ी मां ज़ाती तरह इहो आहे त मूंसां सिंध में वॾो हिकिड़ो मसइलो रहंदो आयो आहे त मुंहिंजो मीडिया ट्रायल हर दौर में जारी रहियो आहे। 25 साल थी विया आहिनि, 28 साल। अॻु में हिकिड़ा कॉम्प्रेस पार्टियूं हुयूं, मुंहिंजो हमअसर पार्टियूं। पोइ जॾहिं असां पार्लियामानी सियासत कई त सिंधिया जागीरदार वॾेरा शामिल थी विया। MQM जे टकरा में आसीं त MQM जा समूरा ज़रिया उहे शामिल थी विया असांजे ख़िलाफ़ु। रियासत हुई ना पसंदि करे थी। हाणे ताज़ी जेका ॻाल्हि थी, मां सिंध जी सियासत में हिकिड़ो माना बाग़ी किरदारु आहियां त मां हमेशह तनक़ीदी जाइज़ो वठंदो आहियां शयुनि जो ऐं ज़मीनी हक़ीक़त नज़र में रखंदे मां पंहिंजो हिकमत अमली तरतीब ॾींदो आहियां। उन ॾींहुं मूं चई त सिंध हिन वक़्तु एतिरी कमज़ोर पोज़ीशन में आहे जो धारियुनि जी यलगार आहे ऐं कराची धार थियण जे सूबे जूं ॻाल्हियूं थियनि पियूं। अफ़गानी यलगार जारी सारी आहे।
पंजाबी फ़ौज जेका आहे उहा जॾहिं पाकिस्तान जी मर्कज़ ताईं कंट्रोल टुटो त इहे एतिरा माण्हू 20-25 लख माण्हू अची वेंदा त उन सूरत हाल में सिंध जो सर्वाइवल कीअं हूंदो। असांखे सभिनी शयुनि खां अज़ीम कंहिं नज़रिए इज़म खां नारे खां पंहिंजे वतन जो क़ौमी वहदत जो बका जेका अहम आहे त असांजो वतन जाग्राफिकल तक़सीम न थिए, क़यामत ताईं सिंध मौजूदु रहे। इन करे मूं चयो त सिंध जी बका हिन वक़्तु पाकिस्तान जे बका सां जुड़ियल आहे, पाकिस्तान रहंदो। ऐं दुआ घुरंदो आहियां त मौला पाकिस्तान खे क़ाइमु रख जीअं सिंध खे इन्हनि समूरी साज़िशुनि खां बचाए सघिजे। त उन ते काफ़ी माण्हुनि खे एतिराज़ु आहे, एतिराज़ु करे सघनि था के माण्हू ऐं चई सघनि था उहे ख़ुशि फैमिली में रहंदड़ माण्हुनि खोज ॾेढ वांगुरु भले चवनि। पर हाणे इन क़िस्म जी जेका बदअख़लाक़ी बेहयाई बेशर्माई, भई नमाज़ त मां 3 सालनि जी उमिरि में क़ुर शरीफ़ पढ़ी पूरो कयो, मां नंढपण खां वठी क़ुर रोज़ा रखंदो आहियां, त इहो मूंखे केरु रोके सघे थो त मां ख़ुदा खे सजदो न कयां या मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी आहे। ऐं न ई कॾहिं मूं मुल्क में इस्लामी निज़ाम जो को नारो हयो अमीरुल मोमिन थियण जी ॻाल्हि कई आहे। मां सेक्युलर जमहूरी ऐं मुआशी तरह ऐं सोशलिस्ट फ़लसफ़े जो हामी आहियां। मज़हबी इंतिहा पसंदि कॾहिं मज़हब सां ताल्लुक़ न आहे, मज़हबी हुजण बि न, मां मुस्लमान आहियां, मज़हबी हुजण बि न, मज़हब परस्त बि न आहियां। त ई सियासत में अक़ीदे परस्ती पीर परस्ती ज़हनी तरह ग़ुलाम माण्हू त पोइ उन्हनि जो इहो रवैयो आहे। हाणे इहो आहे त जेकॾहिं को मुंहिंजे साम्हूं बि मां सां इन क़िस्म जी गुफ़्तगू करे त मां हुनखे ॿुधाए छॾियां त तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहीं, अलाए कहिड़ी कुंड में वेही कूड़े नाइटियुनि सां पिया बकवास लिखंदा आहिनि त पिया लिखनि, मुंहिंजी सिहत ते हुनजो को फ़र्क़ु नथो पवे। मां सच सां बीठल आहियां ऐं मां सम्झां थो ऐं मां तव्हांजे मार्फत इहो ॿुधाइणु चाहियां थो त सिंध मां आहे ऐं सिंध जी क़ौमी वहदत असां लाइ आख़िरी आहे। जेकॾहिं का बि क़ुवत सुभाणे पीपल्स पार्टी, इस्लामाबाद, पिंडी, का आलमी ताक़त असांजे सिंध मां खे तक़सीम करण जी ॻाल्हि कंदी, मुंहिंजी उमिरि 70 साल हुजे, 80 साल हुजे, हथ में बंदूक खणी अॻी सिफ़ में मां पंहिंजे वतन जी बका लाइ विढ़ंदुमि। मां माज़ी में बि करे ॾेखारियो, आईंदा बि करे ॾेखारींदुमि। हीअ छा थींदा आहिनि हवाई किसा कहाणियूं करण वारा छुड़वाक टोला नारेबाज़ घटियुनि में फिरण वारा सम्झनि था त उहे वॾो तीर हयूं वेठा आहिनि। को सूबेदार को इंस्पेक्टर अचे थो त उन्हनि जूं वञी ख़ुशामदियूं ऐं हू कनि था। त मूं वटि हिकिड़ो नुक़्ते नज़र आहे, मां पंहिंजी सियासी नज़रियाती लाइन आहे त जागीरदार सियासत जो सिंध में ख़ात्मो आणणो आहे। सिंध मां हर क़िस्म जी ग़ुलामी ख़तमु करणी आहे। ग़ुलामी रियासत जी हुजे, धारीअ जी ग़ुलामी, पीर जी हुजे, ग़ुलामी जागीरदार जी हुजे, या को ज़हनी नफ़सियाती ग़ुलामी, उन खां आज़ादु सिंध खे ठाहिणो आहे त असांजो सिंध जो वर्किंग क्लास आहे बावकार तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी जो कारवां जारी करे सघे ऐं बावकार क़ौमुनि सां गॾिजी कतार में बीहे। इहा जेकॾहिं कंहिंखे एतिराज़ी ॻाल्हि लॻे थी। डॉक्टर साहिबु अचूं था हिन ॻाल्हि ते त तव्हां पाण चयो त सिंध जो वजूद पाकिस्तान सां लाॻापियल आहे ऐं जेकॾहिं हिननि हालतुनि में अॼु जी हालत में हाणे जेकॾहिं सिंध जो वजूद हिननि हालतुनि में पाकिस्तान सां लाॻापियल आहे त भला जेकॾहिं पाकिस्तान खे ॿाहिरि था कढूं त पोइ सिंध खे ॿियो कहिड़ो ख़तरो आहे, वधीक कंहिंखां ख़तरो आहे? ॾिसो, सिंध हींअर दाख़िली इंतिशार जो शिकार आहे न साईं। सिंधी मुआशिरो बिल्कुलु इंतिशार में वरितल आहे। ज़ात बिरादरी जूं तंज़ीमूं ठाहियूं वयूं आहिनि। साईं मुंहिंजा बलोच तज़ाद पंहिंजी जॻह ते, अॻे बलोच असांजा फितरी तादियूं हुआ, हाणे ॾिसो था त जैकबाबाद खां वठी कराची ताईं बलोच अलहदगी पसंदि तंज़ीमूं जेके आहिनि, आज़ादी पसंदि, उहे दावतियूं कनि। पश्तून जेको आहे अफ़गानिस्तान पाकिस्तान जे त बाजोड़ वाना वज़ीरिस्तान मां त हूअं ई अचे पियो, पर अफ़गानी पश्तून जेको मुस्तक़िल अचे पियो सिंध में सेटल थिए पियो। तव्हां कराची खां निकिरो, ठटे जे पासे अचो या ॼामशोरे कोटड़ी जे पासे अचो, तव्हांखे नज़र ईंदी हैदराबाद जे इर्द गिर्द केतिरियूं आबादियूं सेटलमेंट्स थियूं आहिनि। उनजा पंहिंजा हिकिड़ा सियासी अज़ाइम आहिनि। त जॾहिं सिंध एॾी वॾी नस्ली लसानी छिकताण में हुजे त इहा अक़लमंदी हूंदी त असां फिज़ूल क़िस्म जी नाज़ेबाज़ी करे ऐं सिंध में खाना जंगी जी सूरत हाल पैदा कयूं त सिंध एथोपिया बणिजी वञे, सिंध जेका आहे सा रवांडा बणिजी वञे। तव्हां हिन मुंहिंजी ॻाल्हि सां एग्रीड इतफ़ाक़ करे सघो था त सिंध में जेका खाना जंगी वारी सूरत हाल आहे, जेका ज़ात परस्ती आहे, जेके क़बाइली जहिड़ा आहिनि, जेके पख़्तूननि खे अफ़गानियुनि खे आबाद करण जूं जेकी बि मतिलबु सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं थियनि थियूं, उन में ख़ुदि जेको आहे पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट रियासत ई त कयो आहे। मसलन ही सिंधु देश जी जेका ॻाल्हि आहे, रियासत सम्झे थी, इस्लामाबाद पिंडी सरकार सम्झे थी त ही पाकिस्तान खे टोड़णु चाहिनि था। अॻे त तवाज़ुन हो हिकिड़ो क़ौमुनि जो, बंगाल हो, बलोच आहे, पश्तून आहे, असां सभु हिकिड़ो बैलेंस हो पंजाब जे ख़िलाफ़ु।
हाँ जॾहिं बंगाली वॾी अक्सरियत हली वई त हू सम्झनि था त हीअ हाणे पाकिस्तान खे टोड़ींदा, हाणे सिंधी जे पाकिस्तान खे टोड़ींदा त सिंधियुनि खे पंहिंजे घर में क़ाबू कयो, MQM पैदा कयूं नस्ल परस्तीअ नाले में दफ़ा मुहाजिर सूबो ठाहे ॾियो, मुहाजिर सूबो ठाहे ॾियो। हाणे हर पाकिस्तान जी पॉपुलर पार्टी इमरान ख़ान त चयो, माज़ी में नवाज़ शरीफ़ चयो, हाणे त ज़रदारी साहिब जी पीपल्स पार्टी बि हिन कम में लॻी पई आहे जो हुन सां मुआइदो करे आई आहे त नवनि सूबनि ते सोचींदासीं। त इहे बलाऊं ठाहियूं अथनि, रिथाबंदी सां धारियुनि माण्हुनि खे आबाद कंदा पिया वञनि, सिंधियुनि खे मिनोरिटी आणनि पिया, हीअ बैरिया ज़ुल्फ़कार आबादूं इन क़िस्म जी जेके हाउसिंग स्कीमूं ठहनि पियूं, इहे तुंहिंजे मुंहिंजे कंदकोट लाड़काणी जी शहरनि लाइ त नथा ठहनि, इहे सभु धारिया माण्हू अची आबाद थींदा। जॾहिं असीं मेजॉरिटी तौरु क़ौम मिनोरिटी में हलिया वेंदासीं, असांजे वोट जो तइदादु घटिजी वेंदो, सुभाणे असेंबली जे ज़रिए को वज़ीर आला ॿियो थी वेंदो, को अक्सरियत ॿियनि जी थी वेंदी। हींअर 35-36 नुमाइंदा PTI जा, इमरान ख़ान जा नुमाइंदा जेके तव्हांजी सूबाई असेंबली में आहिनि, MQM जा नुमाइंदा हले था आहिनि, त जेकॾहिं इन क़िस्म जी सूरत पैदा थी वई ऐं सुभाणे सिंध जी असेंबली बिल पास करे छॾे त भले नवां सूबा ठाहियो सिंध में, पोइ तव्हां छा कंदव? 1 यूनिट बि त इन्हनि ई वॾेरनि असेंबली पास कयो हो न। त इन करे हिकिड़ी शइ आहे जेका माना कॾहिं क़बूल नथी करे सघिजे। त असां रियासत जेकॾहिं इन क़िस्म जा हथनाट करे पई त उहा रिएक्शन में करे पई, जंहिं असांखे सफ़ा चोखंबो ॿधी छॾियो आहे जो मूं जहिड़ो आज़ादी पसंदि माण्हू चाहे थो त मौला पाकिस्तान खे क़ाइमु रख, जेसीं असां सिंधी माण्हू सुख जो साह पटे को सगारा थी इन्हनि साज़िशुनि जो मुक़ाबिलो करण जा अहल थियो। डॉक्टर साहिब, हीअ मां अकेडमिक ॻाल्हि तव्हां सां इन करे थो कयां त तव्हां माज़ीअ में बि हिकिड़ो फ़िक्री ऐं तालीम सां ऐं नज़रियाती तरह तव्हां उन सां वधीक वेझा हूंदा हुयव। तव्हां असीं सभु पुराणा सियासी कारकुन रहिया आहियूं ऐं उन फ़िक्र सां रहिया आहियूं। तव्हांजे सोच जो अंदाज़ो ऐं हिकु आम वॾेरे जेको इक़्तिदारी पॉलिटिक्स कंदड़ माण्हू आहे उन जे सोच जो अंदाज़ में तमामु वॾो फ़र्क़ु आहे। डॉक्टर कादर मंगसी, मुख़्तियार अब्बासी या हीअ असीं जेकी बि कैडर आहियूं, असीं सम्झूं था जंहिं सूरत हाल में उन सूरत हाल में इक़्तिदारी वॾेरो कोन थो सम्झे। मुंहिंजो ई ख़्यालु आहे तव्हां उन सां इख़्तिलाफ़ बि करे सघो था, बल्कि पर तव्हांखे इतफ़ाक़ हूंदो त हिन वक़्तु जेका बि वॾेराशाही आहे उनखे त मैनेट करे इक़्तिदार ॾिनो थो वञे। ज़रदारी आहे, जेकॾहिं ज़रदारी मां हीअ स्टेट हथु कढे, इस्टेब्लिशमेंट हथु कढे, MQM मां हथु कढे, ॿियनि मां हथु कढे त हीअ त फ़क़ो कंदा माण्हू, त हिननि खे जेको आहे छिके मारींदा। त पोइ माना त हिन ते तव्हां खां मां सिखणु थो चाहियां त पोइ माना त पाकिस्तान जी रियासत हीअ अज़ाब जेको नांगु आहे असांखे वॾेराशाही ऐं जागीरदारी जो, इहो त पोइ पाकिस्तान जी रियासत विधो आहे। ॾिसो मुख़्तियार, सवाल इहो आहे त ज़रदारी या जागीरदार सॼी क़यादत आहे उहा पाण करप्ट आहे ऐं उन्हनि इदारनि जे जेके नुमाइंदा बासर नुमाइंदा हूंदा आहिनि, पोइ फ़ौजी जनरल हुजनि, पर अशफाक परवेज़ कियानी ऐं ज़रदारी जी यारी ऐं लुटमार जा किसा कंहिंखां लिकल कोन। सॼी सिंध लुटे फुरे उन्हनि जी झोली में विधऊं जो कियानी वञी उते आइलैंड वरिता आहिनि ऐं पंहिंजी वञी रियासत ठाही अथई। त हीअ को पंहिंजे पीउ जा 50-100-200 जिरेब ज़मीन खपाए नथा माल वंडनि, हीअ सिंधी माण्हुनि जे वात जो गिर खसे, सिंध जी क़ौमी दौलत खसे, पंहिंजे इक़्तिदार जो इंतज़ाम था कनि। त सवाल इहो आहे त जागीरदार जेको आहे रियासत जो नंबर 1 ख़िज़मतगार आहे अंग्रेज़नि जे ज़माने खां वठी, हीअं त अञा मुग़लनि जे ज़माने खां वठी, पोइ ते वञो त मुग़लनि जे ज़माने खां वठी। त हुननि खे मिडिल क्लास क़यादत बंगाली गिची में पइजी विया, रियासत खे ॾिठो शेख मुजीब ऐं पोइ समूरा बंगालीस, त उहे उनखे गिची में पइजी विया। बलोचिस्तान में जेके मिडिल क्लास सियासत डॉक्टर हई बलोच जहिड़ा ॿिया टे आया, या सरदार विंद अख्तर मेघल या ख़ैरबख्श मरी या नवाब भुगटी, उहे उन्हनि जे गिची में आहे नेशनलिस्ट सियासत जे नाले में। त हाणे हू चवनि था त सिंध जी समूरी या रस्ता रोक करणी आहे, सिंध में अहिड़े क़िस्म जी का बि ताक़त आवाज़ न उभरे मिडिल क्लास जो सुभाणे ऐं ही उन्हनि जे लाइ वरी वधीक मुश्किलात थिए त जॾहिं 3 सूबनि जूं क़यादतूं, सिंध जे तरफ़ां का नेशनलिस्ट क़यादत, बलोचिस्तान जे तरफ़ां का नेशनलिस्ट क़यादत, पश्तूनख्वा जे तरफ़ां नेशनलिस्ट क़यादत, इहे ताक़तवर थी असेंबलियुनि में ईंदियूं त पोइ पंजाब जी इहा बोलती बदमाशी न हलंदी, हू पंहिंजे मफ़ादनि खे प्रोटेक्ट कनि था। पर हाणे इहो आहे त इन कमज़ोरी में असांजो छा हुजणु खपे त असीं सिंधी ताक़तवर थियूं, सिंधी सियासी कॉम्परस पार्टियूं संजीदा थियनि, पाण में इताद पैदा कनि, गॾियल लाइमल ठाहिनि, गॾियल मशवरे सां हलनि,
ऐं पंहिंजे तिर्ज़ अमल खे अहिड़ो इख़्तियार कनि जो सिंध जी आवाम जी वॾी अक्सरियत जेका आहे उन्हनि पार्टियुनि जी फॉलोइंग में बीहे। बाक़ी जेकॾहिं 4000 5000 200 500 1000 माण्हुनि ते मुश्तमिल पार्टियूं हूंदियूं ऐं वोट जी सियासत में असांजो अमल दख़ल न हूंदो त पोइ इहे ई वॾेरा असांजी क़िस्मत जा मालिक हूंदा। पोइ इहा रियासत उन जे मार्फत जीअं पई ऊंधो कुहंदी मुॾी छुरी सां कुहंदी असीं पिया कुसजंदासीं। मिडिल क्लास सियासत जो फ्यूचर कीअं था ॾिसो? तमामु शानदार आहे। ॾिसो, मां 25 साल हिन लाइ शौरी कमु कयो आहे। अॻे इलेक्शन में वॾेरा लठ मोकिलींदा भोतार ॾे, भोतार लठ मोकिलींदो राज ॾे, अबा सरदार जी लठ आई आहे, कमदार खणी वेंदो, सरदार लठ मोकिली आहे, हे फलाणे निशान ते ठपो, हाज़िर बाबा भोतार जो हुकुम। हाणे सिंध जा मोची राजा वाढा लोहर ग़रीबनि जा ॿार, रिटायर उस्तादनि जा ॿार, पढ़ियल गढ़ियल सोशल एक्टिविस्ट, उहे हिकिड़े जागीरदार सरदार जे मुक़ाबले में इलेक्शन में फार्म भराए उनजो मुक़ाबिलो कनि था। खटे नथा सघनि, या अञा अॻिते जो मरहलो आहे, छो जो रियासत उनजे बैक में बीठी आहे। पर उनखे चैलेंज करणु जागीरदार खे त तूं कुझु बि न आई, असीं तुंहिंजे ख़िलाफ़ु फार्म भराए ऐं बीहंदासीं। ऐं पोइ बीहनि बि था वरी अहिड़ा मुजाहिद माण्हू आहिनि जेके 200-200 वोट बि उन्हनि जे हक़ में विझनि था समाज में। त सियासत जो बिल्कुलु शानदार आहे। असां जेके मिडिल क्लास सियासत कंदड़ आहियूं ऐं कॉम्प्रोमाइज़ सियासत कंदड़ आहियूं, असांखे पंहिंजे तिर्ज़ अमल ऐं हिकमत अमली खे थोरो सघारो, थोरो तेज़ मुतहरिक ऐं पार्ट टाइम सियासत जे बजाए कुल वक़्ती सियासत में तब्दील थियणो पवंदो त इनशाला सिंध हिननि जागीरदारनि खां आजी थी वेंदी। डॉक्टर साहब 2023 में इलेक्शन थिए थी, तव्हां केतिरी तयारी कई आहे उनजे लाइ? असां हर तरह सां सोच वीचार हले पियो। पहिरियों मुंहिंजो जेको टारगेट इहो आहे त असां कॉम्प्रोमाइज़ जेके पार्लियामानी सियासत कयूं था गॾु कयूं। मूं 2 टे अटैम्प्ट कया आहिनि पर मूंखे नाकाम कंदा रहिया आहिनि यार, पर मां इहो छॾींदुमि कोन किरत। मसलन 3 असां कॉम्प्रोमाइज़ पॉपुलर पार्टियूं आहियूं, SUP, क़ौमी अवामी तहरीक, STP। उन खां पोइ उन्हनि जूं जेके अलाइज़ पार्टियूं आहिनि, वॾे पलीजे साहिब जी जमायत, मसरूर शाह जी जमायत, अवामी जमहूरी पार्टी आहे, इन क़िस्म जूं ॿियूं जेके बि, या ही सोशल डेमोक्रेट पार्टी रिटायर्ड कामोरनि जी पार्टी आहे, अवामी वर्कर्स पार्टी आहे, अवामी वर्कर पार्टी वारा अञा ताईं कॾहिं असांजी मीटिंग में कोन आया आहिनि, पंहिंजो पाण खे वफ़ाक़ी ऐं हू सम्झनि था। त इहे समूरियूं जमायतूं जेके आहिनि असां गॾिजी हिकिड़ो फोरम ठाहींदासीं, कॉम्प्रोमाइज़ पार्लियामानी फोरम। ऐं पोइ असांजो हक़ु हूंदो त असां पीपल्स पार्टी खे सिंध में वॾी ख़राबी सम्झूं था, पोइ जेके बि ॿियूं इक़्तिदार परस्त पार्टियूं आहिनि उन्हनि सां सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हि ॿोल थी सघंदी, डिस्कस थींदो, रिथाबंदी ठहंदी, ॻोठ ॻोठ वेंदासीं। अदा हे 200 वोट मुंहिंजा, ही 500 तुंहिंजा, ही 5000 मुंहिंजा, ही 4000 तुंहिंजा, ईअं असां सीटूं एडजस्टमेंट करे सियासी धुरियुनि सां सिंध में इलेक्शन में वेंदासीं। मूंखे उमेद अल्लाह में यकीन आहे ऐं सिंधी अवाम में यकीन आहे त हिन वक़्तु कॉम्प्रोमाइज़ क़यादतूं जेके आहिनि कंहिं न कंहिं सूरत में 2-4 माण्हू असेंबली में दाख़िल थियण जा अहल थींदा इंशाअल्लाह। साईं जलाल महमूद शाह ऐं पीर साहब पागारे जी मुलाक़ात खे कीअं था ॾिसो? ज़ैन शाह शायदि मिलियो, ज़ैन शाह, साईं जलाल बीमार, ज़ैन शाह साईं जलाल महमूद शाह तबियत जे करे, हा तवे जे करे, पर ज़ैन शाह ऐं पीर साहब पागारे जी, ज़ैन शाह जी काफ़ी वक़्त खां कोशिश रही आहे त PTI ऐं पीर साहब पागारो ऐं उन्हनि सां हुजे। उन्हनि मां वटि बि आया, मूंखे बि नियापो कयूं। मुंहिंजो मिलण ऐं डालाई करण में को हर्ज कोन्हे। पीर साहब पागारो सिंध में हिकिड़ो क़ाबिल इज़त ऐं एॾी वॾी रुहानी गादी जो सरबराह आहे ऐं उन लाइ असांखे लखे मोहबतूं इज़तूं आहिनि। पर जॾहिं सियासत जी ॻाल्हि ईंदी त सियासत में जेको आहे संजीदा डिबेट ऐं डिस्कस जी ज़रूरत हूंदी आहे। त इन करे असां बिल्कुलु आहियूं त पीर साहब सां मिलण जी ज़रूरत पई त मिलंदासीं बि सही। ऐं ज़ैन शाह उन्हनि सां इब्तिदाई ॻाल्हि ॿोल में आहे, मक़ामी शायदि किथे उन्हनि जा पार्लियामानी इताद ऐं एडजस्टमेंट बि हूंदी। त मुंहिंजी पहिरीं कोशिशि इहा आहे त डॉक्टर कादिर मक्सी अकेलो छो वञे, असां कॉम्प्रोमाइज़ पार्लियामानी महाज़ ठाहे पोइ जैमदुर सां ॻाल्हायूं, गॾिजी ॻाल्हायूं। डॉक्टर साहब तव्हां खां मां ही पंहिंजो हुजत कंदुसि त इलेक्शनी पॉलिटिक्स जी हिकिड़ी पंहिंजी रिक्वायरमेंट्स आहिनि। तव्हां एज़ अ पर्सनल इलेक्शनी रिक्वायरमेंट में केतिरो उनजे लाइ मिसाल कहिड़े तव्हां तक जी चॉइस कई आहे? उन तक में जेका अवामी राब्ता जीअं जीअं वॾेरो करे थो, भली वॾेरो असांखे नथो वणे, असां वॾेरे जी पॉलिसी सां इख़्तिलाफ़ कयूं था, पर वॾेरो हिकु पंहिंजो तक ठाहे थो, उन तक जी जेका बि समूरी वोटर आहिनि उनखे हथु करे थो, उनजा कम मालिकी हे हो करणु। त इहे हिकिड़ियूं रिक्वायरमेंटूं आहिनि, वोटर लिस्टूं वठणु, हे करणु।
तव्हां उन सिलसिले में छा कयो आहे? ॾिसो अॼु मां He is a personal Dr. अॼु Qadir Naqvi. मुख़्तियार अब्बासी चैनल जे मार्फत मां सॼी सिंध खे ऐं सभिनी दोस्तनि खे पैगाम ॾियण थो घिरां त कासिमाबाद जे सीट तां मां हथु खणी चुको आहियां। मां उहा सीट अयाज़ पली जी हिमायत में हथु खयो आहे। अयाज़ पली जेके हुन में मुक़ाबिलो कराईंदासीं ऐं असां मुकमल तौर ते सपोर्ट कंदासीं। इहो त माना गुमान ख़तमु थी वञे। इहा त तमामु सामीन मां हिते हिकिड़ी ॻाल्हि पियो कयां त हीअ डॉक्टर साहब जी जेका ॻाल्हि आहे इनखे सिंध तमामु घणो एप्रिशिएट कंदी, मूंखे उमेदु आहे। जी सर। ऐं इन जे बावजूदि 55 सालनि खां हिते कमु कयो। असांखे तालके जी नाइब नाज़िमी में बि हुआसीं, सभु कुझु हो ऐं बुनियादी असां हिन में रत ॾेई ठाहियो आहे। पर छो जो गुज़िरियल इलेक्शन में अयाज़ पली जे मूंखां वधीक वोट खयां, इन करे मां इख़्लाक़ी उन जो हक़ सम्झां थो त उहो बीहे, मां न बीहंदुमि। तव्हां कहिड़ो तक चॉइस ऐं मां हींअर उहो डिक्लेयर नथो कयां, पर मुंहिंजो जेको तक आहे उहो डिक्लेयर थींदो। मां हुन में कमकार करियां पियो, रिथाबंदी हले पई ऐं इंशाल्लाह तव्हांजो टाइम ते डिक्लेयर कंदासीं त मुंहिंजो ऐं असां न बिल्कुलु इहा ॻाल्हि मुंहिंजी पंहिंजो तमामु घणनि माण्हुनि सां थी आहे त भली वॾेरे सां असीं सियासी इख़्तिलाफ़ कयूं, पर वॾेरे खां काफ़ी शयूं सिखणियूं त ज़रूरु सिखणु खपे। कंहिं तक में वञी उते अवामी राब्ता मुंहुं उथणु वेहणु मरणु जीअणु पढ़णु पंहिंजो दावतुनि में वञणु, उन्हनि जा कमकार करणु। माण्हू असल में पीपल्स पार्टी खां बाग़ी आहिनि, पर माण्हू चवनि था त ॿिए पासे असांजी मालिकी मुतबादिल मालिकी खपे न। जेकॾहिं कंहिं तक में डॉक्टर कादिर मंगसी हींअर सामिन डॉक्टर कादिर मंगसी त असांजे मिडल क्लास पॉलिटिक्स जो सरवाण आहे, पर डॉक्टर कादिर मंगसी हिकु पॉलिटिकल फिगर आहे। उन वटि उन पंहिंजे महिनत करे हिकिड़ा वसीला बि पैदा कया आहिनि। त डॉक्टर साहिबु इहो इलेक्शन जी रिक्वायरमेंट असांखे पूरियूं करणियूं पवंदियूं। इंशाल्लाह कंदासीं ऐं ज़बरदस्त तरीक़े सां कंदासीं। पाण खपाए बि पिया ठहंदा ऐं ज़रूरी बिना हे थी सघे थो सुभाणे को वॾो इतिहाद कॉम्परेसन जो ठही बि सघे थो ऐं सुभाणे न बि थी सघे, न बि ठही सघे थो। बिल्कुलु सामिन अॼु डॉक्टर साहिब सां तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं ऐं उन में पंहिंजो सॼी सिंध जी हिकिड़ी पॉलिटिक्स जी अकासी थी। वक़्तु असां वटि घटि आहे, वॾी वीडियो थिए थी त पोइ तव्हां उहा वरी दोस्त घटि था ॾिसनि। तंहिंजे करे डॉक्टर साहिब मुख़्तसरनि ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर तमामु बहितर ॻाल्हियूं कयूं आहिनि। डॉक्टर साहिब तव्हां आख़िर में कहिड़ो मैसेज था ॾियणु चाहियो? ॾिसो साईं, हिन वक़्तु सोशल मीडिया जो ज़मानो आहे ऐं सोशल मीडिया ते मुख़्तियार अब्बासी जो ही जेको चैनल आहे उहो तमामु सिंध जे कड़ंदड़ इशूनि ते संजीदा तमामु डिबेट डिस्कस उनजो मौक़िफ़ राया तजवीज़ूं ईंदियूं आहिनि। मां समूरे पंहिंजे पार्टी वर्करनि खे बि चवां थो ऐं ॿियनि साथियुनि सोशल एक्टिविस्टनि खे बि चवां थो त मुख़्तियार अब्बासी टीवी जेका आहे इनखे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कयो, पंहिंजे ॾिसण वासण जी इन दुनिया में शामिलु कयो त जीअं तव्हां हक़ीक़तुनि खां आगाह थी सघो। ऐं मुख़्तियार अब्बासी साहिब खे बि साॻी वक़्तु गुज़ारिश कंदुमि त सिंध खे बुनियादी तरजीह ॾेई करे उन्हनि सॼे मसइलनि खे उजागर कंदा रहो। मां तव्हांजो शुक्रिया। महिरबानी डॉक्टर साहिब, महिरबानी, थैंक यू, महिरबानी।